सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहेरी जी रिपोर्ट मुताबिक़ 3 महीना अॻु सांगड़ शहर जे राणा राजपूत कॉलोनी वारे इलाइक़े में नाफ़रमान पुट कामरान शाह घर अंदर फायरिंग करे पंहिंजे सॻे पीउ सैयद अब्दुल समद शाह खे क़तल करे फरार थी वियो। जंहिं वाक़े खे 3 महीना गुज़रण बाद पुलिस खे अहम कामयाबी मिली। जदीद टेक्नोलॉजी तहत जवाबदार गिरफ़्तार करे वधीक जांच शुरू करे ॾिनी। जवाबदार कामरान शाह के गिरफ्तार कंदड़ CIA सांगड़ जे इंचार्ज अकबर चन्ना, ASI मीर दोस्त शर नजीब नारे जो खे सैयद अब्दुल समद शाह जे वारसनि पारां गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते वार्ड नंबर 11 जे काउंसलर जुमा खान खरोटी ऐं शाहिद खान जतोई ऐं इलाइक़े वासियुनि पारां बहितरीन नमूने ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ एहलकारनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे गुलनि जा हार पाराए पुलिस जी कारकर्दगी खे पिणु साराहियो। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ASP हालार खान इंचार्ज CIA अकबर चन्ना चयो त जवाबदार क़तल करे बदीन तरफ़ फरार थियल हुयो। जदीद टेक्नोलॉजीअ जे तहत गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। क़तल में इस्तेमाल थींदड़ पिस्टल पिणु हथ कयो वियो आहे। जवाबदार जे सहूलियतकारनि ताईं बि जल्द पहुची कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदासीं।